दरिया। न बानू बेगम ना अड़ी हालत में मां गोठ के नथो छॾे सघां। जे गोठ छॾींदुसि न तो समूरी बिरादरी मूंखे बुज़दिल ऐं कायर सघंदी। असांखे पंहिंजी इज्जत बचाइणी आहे। बानू बेगम इज्जत इन में आहे त हिन वक़्त असीं गोठ न छॾियूं। कहिड़ो लाचार आहे जो असां ॿियनि जे मसइले में पाण खे परेशान कयूं। इहो मूं मथां फर्ज़ थो थिए बानू बेगम, कुझु बि थी पए, पर हिन वक़्त मां गोठ के कोन छॾींदुसि। जेकॾहिं हिन दुश्मनी खे तूं रोके नथो सघीं त पोइ हिन ॻोठ में रहण मां फ़ाइदो कहिड़ो? मां रोकींदुसि हिन दुश्मनी खे अॻिते वधण खां। मां रोकींदुसि बानू बेगम। न बाबा, हाणे हिते सभु विढ़ंदे विढ़ंदे मरी वेंदा, पर मुड़ंदा कोन। अमां जेकॾहिं मूं कोशिश कई न त इन दुश्मनी खे अॻिते वधण खां रोके सघां थो। अल्लाह कंदो त तूं पंहिंजे मक़सद में ज़रूर कामयाब थींदे, पर अथई जबल सां मथो टकराइणो। जबल सां मथो टकराइणो पियो बानू बेगम, कराईंदुसि, पर पंहिंजे ॻोठ खे हर हालत में तबाही खां बचाईंदुसि। अदा फोन करे हाणे पुछेस त आलम जी तबियत कीअं आहे? हाणे बिल्कुल ठीक आहे भाजाई। हूं हींअर सोट सां ॻाल्हायो आहे। सोट हाणे असांखे बि नंबर मिलाए ॾे त असां अदा सां ॻाल्हायूं। मिलाए थो ॾियां। ॾाढो ग़लति थियो सुल्तान, मूं आलम खान वारनि खे रोके छॾियो। जेकॾहिं अव्हां आगराही न कयो आहे न त बस अकबर खान बस। जेकॾहिं 4 कुल पढ़ी नथा सघो त इहे पट्टियूं असांखे न पढ़ायो। रईस अकबर खान, सिर्फ़ असां तॾो ख़तम कयूं, पोइ न वरियाम खे ॿुधाईंदासीं त कंहिंजे घर में घिरण जो अंजाम छा हूंदो आहे। या जल्दबाज़ी मां तव्हांखे करणी कोन ॾींदुसि। अदा अकबर खान, जॾहिं ॻोठ राज वारा तुंहिंजी ॻाल्हि खे नथा मञनि त पोइ पंहिंजा इहे हरूभरू जा फ़ैसिला हुननि जे मथे ते छो थो मोड़ी? तो पोइ छा छॾे ॾियां सभिनी खे मरण लाइ? त हिन ॻोठ खे क़ब्रिस्तान बणा छॾनि? हाणे ही ॻोठ क़ब्रिस्तान त बणिजी चुको आहे। जेका रहियल कसर आहे हाणे असां पूरी कंदासीं। सुल्तान, कुझु करण खां पहिरीं हिकु भेरो ॻाल्हियुनि लाइ ज़रूर अचिजो। पोइ जेके ॻाल्हियुनि में आलम खान न आयो न त पोइ मां अकबर खान वाइदो थो करे त अकबर खान अव्हां जो साथ ॾींदो, अव्हां जो। बाक़ी वधीक अला भलाई कंदो तॾो ख़तमु थिए, पोइ हिन ॻाल्हि खे ॾिसी वठंदासीं। वॾो आयो आहे हमदर्दी ॾेखारण। इहे सभु कोतायूं तुंहिंजूं आहिनि राणा। मञा थो त मुंहिंजी ग़लती आहे, कोताही आहे मुंहिंजी, पर अव्हां त आलम खान खे रांड ॾेई मोटायो आहे। मां मञा थो त उनखे रांड ॾेई असां मोटायो आहे, पर इस्पताल खां घर वापसि कोन ईंदो। वापसि त ईंदो सुल्तान, ईंदो वापसि, पर ॾुख सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे तॾो सिर्फ हित विछायल आहे बस। तमाम जल्द उते भी तॾो विछायल ॾिसंदे। काॾे पुट काॾे थो वञे? अमां शहर थो वञा, आलम खान खे ॾिसी अचां। हींअर त वरी थियो न आलम खान जा मयारी। वाह, हिन वक़्तु सुल्तान वारा होश में ई न करे वेही रहो। अमां सुल्तान वारनि जे ख़ौफ़ खां घर में वेही त न रहंदुसि न। ऐं नई वरी मां सुल्तान वारनि सां फिटायो आहे जो हू मुंहिंजो अॻु वठंदा। तूं सॼो ॾींहुं आलम वारनि सां गॾु हूंदो, भली तूं इन जहिड़े में शामिल हुजी या न हुजी, पर ज़रूर तुंहिंजे मथां शक कंदा। बाबा मुंहिंजा हथ साफ़ आहिनि, पर पोइ बि जेकॾहिं हुननि मुंहिंजे मथां शक कयो न त मां हुननि सां मुंहुं ॾेई वठंदुसि। कहिड़ो लाचार पियो थी जो ॾाइणनि जे वञी मुंहुं में पओ? जेसि ताईं ॻाल्हि ठरे न तेसि ताईं पंहिंजे घर में बि चुप करे वेही रहो। अमां चयमि न तूं डिॼ न, मां सुल्तान वारनि सां पाण मुंहुं ॾींदुसि। घर विहण वारे ॾींहुं चोरो ॼाओ ई कोन्हे, इहे न थिए जो हिन जो वञण
सुल्तान वारा कन से ढींगो ढेरी भाई त सणाई कट केड़ू तो गालियूं करी अल्लाह से पंजी पनाह में रख दस जेका रब जी रज़ा उनखे केर बिचारे कोन थो सघे। मुंहिंजी लाल कुंवर तोखे रोईंदो ॾिसी मूंखे बि रोअण थो अचे। अम्मा चुप कर, अम्मा चुप कर। आलम खान हितां त जिंदा सलामत अस्पताल ते पहुची वियो, पर अस्पताल खां घर ताईं जिंदा सलामत न पहुचे। खुदा आलम खान के अञा अस्पताल में 2-3 ॾींहं लॻंदा। इन खां पहिरियां असांखे वरियाम खे मारणो पवंदो, छो त इहो ई भाॼईअ जो कातिल आहे। खुदा वरियाम असांजी भाॼई जो कातिल न, पर असांजो ॾोही बि आहे। हाणे इनखे मोहलत ॾियण न घुर्जे। त पोइ पहिरियां ई इन वरियाम जो ई बिलो था थिए। अचो मूंसां। सुल्तान केड़ी बदमाशी आ? ये बदमाशी ना, पर तो के समझाए ना आया है। जॾहिं मां तव्हां सां फिटायो ई न आहे त पोइ मुंहिंजो अॻु छो मूंखां टरी पासो कयो? बस तोखे शायद इहा ख़बर न आहे त नाग जो दंगियल बंदूक जो धकियल त बची सघे थो, पर सुल्तान जो सटियल कॾहिं सिधो न थींदो। चङो, हाणे मक़सद जी ॻाल्हि कयो। हा ॿीहर ग़लतीअ में बि मुंहिंजी रस्ता रोक न कजो। जेकॾहिं तूं असांजी दुश्मनी खां बचणु चाहीं थो त आलम खान खां करीब पासो कर, न त उन सां गॾु तूं बि रगड़जी वेंदे। सुल्तान मिठल खे मारण वारो अञा पैदा ई न आहे थियो। रब न मारे बाक़ी तूं छा मारींदे? इहा ॻाल्हि आहे त पोइ कयां तो हिते जो हिते दुब न मलार न। मिठल तूं पंहिंजी मौत खे दावत छो थो ॾी? आलम खान वारनि सां गॾिजी मूं तव्हांखे को बि नुक़सान नाहे रसायो। ऐं हा बाक़ी हू मुंहिंजा दोस्त आहिनि, तव्हांजे करे मां हुननि खे तोड़े छॾींदुसि। ॿीहर जेकॾहिं तव्हां मुंहिंजो अॻु वधो त मां तव्हांखे बख़्श न कंदुसि। मिठल हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी बि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं अॼु खां पोइ आलम खान वारनि सां गॾु तोखे ॾिठोसीं न त बख़्श तोखे बि कोन कंदासीं। सुल्तान छेड़े जी पूरी तैयारी करे वेठो आहे। सुल्तान न चाहींदो त आलम खान जीअरो पंहिंजे घर ताईं पहुचे। हाणे तूं ई मूंखे ॿुधाए त बुढा बाबा इहो छेड़ो कीअं टालिजे? हाणे सुल्तान वारनि खे रोकणो नामुमकिन आहे बाबा साईं। पहिरियां ई हुननि खे पंहिंजे बदनाम थियण जी बाहि हुई, हाणे त हुननि खे बलांद करण जो बहानो मिली वियो आहे। बुढा जेकॾहिं सुल्तान खे न रोकियोसीं न तो बाबा वडी तबाही। बाबा साईं छा था समझो, इहो आलम खान मुड़ी वेंदो? बुढा आलम ते हमलो थियो तो वरियाम उन पलांद में सुल्तान जी घरवारी खे पूरो करे छॾियो। अञा आलम कहिड़ो पलांद वठियो बाबा? बाबल साईं सुल्तान जी माई उमेद साईं, इन करे समझो तो वरियाम 3 खून करे चुको आहे।
टे हो न बाबा साईं इन मास्टर ईसे जी त हयाती त वरियाम त पंहिंजे पर हुनखे मारे चुको आहे। थोड़ा ये सब ॻाल्हियूं बात आलम खे खैर सां घर में तो पहुंचण। सुल्तान आलम खान के बारे में क्या सोचो थी? अस्पताल का घर तय जिंदा पहुंचण न ॾींदो थियसि। तू छा तो समझी सुल्तान? आलम खान शहर खां ॻोठ लाइ हथे खाली हुई। आलम खान सां मां मुंहुं ॾेई वेंदुसि। मूंखे सिर्फ़ इहो शक आहे त अकबर खान पंहिंजा माण्हू आलम खान जी हिफ़ाज़त लाइ न मोकिले। जेकॾहिं तूं उन्हनि खे रोकी त मां आलम खान जे घर में घिरी उनखे पूरो करे ईंदुसि। अकबर खान आलम खान ऐं तव्हांजे विच में कोन ईंदो। इन ॻाल्हि जो तव्हां ख़ौफ़ न कयो। हिकु अकबर खान छा, पर जेकॾहिं 10 अकबर खान बि विच में ईंदा न त सुल्तान टिजण वारो न आहे। तूं सुल्तान खे छा थो ॾिजारी? जेसी ताईं मां आलम खान जे पूरे खानदान जो नस्ल ख़तम न कंदुसि एसी ताईं सुख सां न वेंदुसि। सुल्तान जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न, आलम खान जे अचण खां अॻु में पहिरियां ई छोरी वरियाम खे लटाए विझो। बसि आलम खान जीअं अचे न, अचण सां अची तॾहिं थी वेही। इन छोरे वरियाम जे पोयां मां गुलू वारनि खे पोयां बचे छॾियो आहे। जीअं किथे नज़र आयसि न त पूरो करे छॾींदसि। बस करो, बस। अरे तई भी चुप करो। खत्म करो फायर। बंद करो फायरिंग। बंद। जो अमन बर्बाद थियण खां कीअं बचाइजे, वॾी खून रेसी थींदी आहे। तमामु वॾी खून रेसी थींदी। अॼु कर्म करणु सुभाणे डॉक्टर जा सघंदो ऐं मां सुभाणे ॻोठे ईंदुसि। हा पर आलम खान, सुल्तान वारा पूरी तयारी सां बीठा आहिनि। मिठल, इहा मूंखे ख़बर आहे। पुट मां त चवां थो त रईस अकबर खान खे न्याप उहो अचे त पोइ गॾिजी ॻोठनि। चाचा चरे त नहीं मारे सके चम त असांखे हितां घर वठी वञे ऐं असां ॿई ॿाहिरि ते बि न वञूं ऐं सुभाणे जी रेस सां हुते
साथी मुझे चवण जो मकसद यही है ॻोठ पहुचण खां पोइ असां पंहिंजो बंदोबस्त करे वठंदासीं। सुल्तान वारनि में अञा एतिरो दम ई आहे जो अदा जे साम्हूं अचे। हिन दफ़े बि इहो अलाए कीअं कुते वारो चोरी चकोणी आहे। अदा सुल्तान वारनि खे रोक सुल्तान वारनि खे। जेकॾहिं हुननि को कदम खयो आलम खान वारनि जो घर त बर्बाद थींदो पर असांजो घर बि कोन बचंदो। अदी ये सब कम राणा खान जा थियनि। राणा खान जेसिताईं सुल्तान जे हथां आलम खान खे ऐं अकबर खान खे नथो माराए देसी ताईं पचर कोन छॾींदो सुल्तान जी। अदा सुल्तान जी ग़लती त आहे न। जेकॾहिं आलम खे मारण जी कोशिश न करे हा त निमाणी असांजे अॼु विच में वेठी हुजे हा। अदा तूं छा थो सम्झे जेकॾहिं अकबर खान ऐं आलम खान पाण में गॾु थी वञनि त छा सुल्तान उन्हनि को ॾाढो थींदो? इहा सुल्तान खे बि ख़बर आहे त हू ताक़त में हिन खां ॾाढा आहिनि पर सुल्तान जो ज़िद केॾां वञे। हाणे अचे घर त भलो साईं खणी झोलीअ में थी विझांसि। वासी जेकॾहिं तूं मूंखे भलो साईं ॾिनो ऐं मूंखे मजबूर कयो दुश्मनी त मां छॾे ॾींदुसि पर मुंहिंजो त सवाइतो आहे मां पंहिंजो पाण खे गोली हणंदुसि। प्लान करण सां तोखे छा मिलंदो पुट? मासी उन्हनि असांखे बदनाम कयो। इहो ज़हर जो ढुक त मां भरे वियुसि। अञा ई मुंहिंजे दिलि ते ज़ख़्म ताज़ा हुआ त निमाणी खे मारे विधऊं। मुंहिंजो पुटु चाहे हिन दुनिया में अखी न खोली उनखे पंहिंजे हिननि हथनि सां पंहिंजी मां सां गॾु दफ़न करे आयो आहियां। अञा चई थी त उन्हनि ज़ालिमनि खां पलाद न कयां उन्हनि खे बख़्श करे छॾियां। पुट जेकॾहिं तूं आलम खान जे मथां गोली न हलाई हा त छा चाहींदा हाणे त हिन ॻोठ में जा उहे रहंदा या असां रहंदासीं। राजा मास्तर असां हाणे फ़ैसिलो करे छॾियो आहे हिन ॻोठ में उहो रहंदो जेको वधीक ताक़तवर हूंदो। चाचा मरंदासीं या मारींदासीं इहो असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे बस। अम्मा इहो छा पई करी? अटो थी गोयां मानी पचाईंदसि। न न तूं कम न कर। तूं असांजी सुहिणी अम्मा आहे। तूं कम कंदी त कोजी थी वेंदी। सॼो ॻोठ चए थो त मां गंदी आहियां किनी मची आहियां। तूं त असांजी सुठी अम्मा आहे। उन्हनि जूं दिलियूं किनियूं आहिनि। तूं असांजी भली अम्मा आहीं। अदा मखण जी अदा मोर तूं बाहि ॿार जा मां अटो मले थो वठां मिंट में मानी पचाए था वठूं कयूं था कम हे गुल्लू। हा ठीकु आहे दा। न न चरिया आयो छा मां पाण कंदसि घर जो कम। ना मां ज़िद न कर असां मानी पचाईंदासीं असां कम कंदासीं तूं हेॾे थी। अच्छा मां अच मां पाण कयां थी घर जो कम। हाणे ॾिस अम्मा अदा मोर कीअं मानी तो पचाए वठे। अदा मकड़ वरी अम्मा थाम धोईंदो ऐं तूं कपड़ा धोई जाए असां पंहिंजी सेवणी अम्मा खे कम कोन ॾींदासीं। मालिक तूं वॾो महिरबान आहे। मूं समझो हो त हाणे हिन दुनिया में मूंसां प्यार करण वारो बाक़ी नाहे रहियो पर मूंखे बेपनाह प्यार करण वारा तो ई ॾेई छॾिया। अम्मा तू रोई थी?
न रो मुंहिंजी सोणी अम्मा तू रोईंदी त असां बि रोई पवंदासीं। न मां रोवां काथे थी, ही त ख़ुशीअ जा ॾोड़ा आहे। न्याप नथी मोड़ी एॾो मूंखे बदनाम करण खां पोइ बि तव्हांजो पेट नथो भरजे। दिल त जदी घुटो ॾेई मारे छॾी। छा थियो आहे? छो अची दरा ते गोड़ कयो अथई? बेगम पुछ हिननि छोरनि खां त मां छा ते छितो थियो आहियां। पर छड़ी तूं मोबाइल ॾे। कसम सां बाबा मूं वटि न आहे। कसम न खण, तेजो ते पूरो न करे छॾी। कढ मोबाइल ॿाहिरि कढ। कान्हे बाबा, मां कूड़ कान थी ॻाल्हायां। बस हाणे बस बस। बर कुछ अक्कल कर। न्याणियुनि मथां हथ पियो खणी। मुंहिंजो हिननि रातिनि जूं निंड्रूं हराम करे छॾियूं। मुंहिंजा मोबाइल वठ, न त ॼाऊं ॿिन्ही छोरनि खे पूरो करे छॾींदो साईं। जेकर हिन वटि मोबाइल आहे त हुन खां वठी थी अचां। तूं हल पंहिंजे कमरे में। छा छॾे हिननि वटि जेकॾहिं मूं ॿीहर मोबाइल ॾिठी भई तॾहिं मां हूंदी। समझो छो न थियो? केतिरो तव्हांखे सम्झाए त पोइ न थियो मुड़ो। अम्मा जेकर टाइम पास करण लाइ ॻाल्हायूं थियूं त हिन में कहिड़ो ग़लति थी पियो? तव्हांजे टाइम पास जे चक्कर में असीं केतिरा बदनाम थी चुका आहियूं, इन जी ख़बर अथव? ॿीहर तव्हांजे हथ में मोबाइल न ॾिसां, न त आउं तव्हांजे पीउ खे कोन रोके सघंदसि। चवई थी कुंहिंजे तो वटि मोबाइल आहे त मूंखे ॾे। अम्मा मोबाइल सिर्फ दुआ वटि हुई, मूं वटि न आहे। दुआ? जॾहिं मां तोखां पहिरियां मोबाइल खसी हुई, हीअ ॿी मोबाइल किथां आई? मिठल मोकिली हुई। कंहिंसां? अम्मा ॻोठ में थोरा ॿार आहिनि, तू बि सवाल थी करी कंहिंसां? अॼु त मूं तव्हांजे बाबा जानी खे रोके विधो। ॿीहर तव्हांजे विच में आउं न ईंदसि। हेड़ी जिंदगी का सुठो आहे मरी वञा। रुगो शक फोन ते त ॻाल्हाईंदी आहियां, भॼी त न आहियां वई। बस हाणे बस, अधी मूमल जो अंजाम ॾिसी कोई बि नथी मुड़ी। जी मस्तान, अॼु भला कीअं याद कयो? छो मां नथी ॻाल्हाए सघां छा? जी मुंहिंजे सिर जा साईं, जेकॾहिं तूं ना ई ॻाल्हाईंदी न त मुंहिंजे दिल खे सुकून आहे। हल कूड़ा, पूरा 2 ॾींहं थी विया आहिनि तो मूंसां यको न ॻाल्हायो आहे। जेकॾहिं मां पंहिंजे कम में हुयुसि त तूं ई फोन करे वठी। पोइ मूं त फोन कई आहे, तो किथे कई आहे? ग़लती थी वई मस्तानी, हुन जे लाइ माफ़ी। ॿियो ॿुधाए? हाणे ॾींहं राति मुंहिंजे ख्यालनि में तूं ई त आहीं। अल्लाह, एॾो प्यार थी करी मूंसां? चरिया, तोखे त मूं मथां यकीन ई न ईंदो, पर मां त तोले जान ॾियण लाइ बि तयार आहियां। मूंखे तूं घुर्जी मस्तानी। मूंखे बि तोसां मिलण जी ॾाढी सिक आहे, पर छा कयां, मजबूर आं। घर खां ॿाहिरि ई नथी निकिरी सघां। तुंहिंजी दिल हुजे त घर खां ॿाहिरि निकिरी न। इहा ॻाल्हि न कर मस्ताना, मां मरी पवंदीसां। तेड़ी ॻाल्हि मां कोन कंदुसि मुंहिंजी मस्तानी। हाणे घड़ी खन तरस मस्ताना, मां थोड़ो कम करे वठां, पोइ तो जो आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया